नमस्कार। अज असां MA फाइनल पेपर 9th B सिंधी नाविल जो विकास में सिंधी नाविल जो अवाइली दौर जे बारे में पढ़ंदासीं। हिन मज़मून में लेखक लिखियो आहे त घणो करे हर ॿोलीअ जे साहित्य जी शुरूआति तर्जुमनि सां थी आहे। सिंधी नाविल जो बुनियादु पिणु ईअं पियो। पहिरें नाविल जो सिंधी ॿोलीअ में तर्जुमो थियो सो आहे रासीलाल, जंहिंजो असुलिको लिखंदड़ आहे जग मशहूर लेखक डॉक्टर जॉनसन। हिन मशहूर नाविल जो तर्जुमो 1871 ईस्वीअ में सिंधी सुधारकनि ऐं पंक्ति अॻवाननि साधू नवल राय ऐं मुंशी उधाराम थांवरदास गॾिजी कयो। हिननि लेखकनि रासीलाल नाविल जो तर्जुमो करे इहो साबित करे ॾेखारियो त सिंधी ॿोली माएदार ऐं सुपक ॿोली आहे, जंहिं में रासीलाल जहिड़ा उम्दा ऐं आला किताब तर्जुमो थी सघनि था। हिन नाविल में तर्जुमाननि जेका ॿोली कमु आंदी आहे सा ॾाढी सलील ऐं सुहिणी आहे। लेखक हिन मज़मून में इन नाविल जो हिकु टुकड़ो ॾेई इहो सिद्ध कयो आहे। लेखक लिखे थो, शहज़ादे चयो त जहिड़ीअ एकांत में तूं रहीं थो, तंहिं में जेकॾहिं को रहंदो त बिलाशक बुछड़ाईअ खां पाण खे परे रखंदो। साधुअ चयो त हक़ीक़त में मां 15 वरियनि ताईं एकांत में रहियो आहियां, पर इहा सुध न आहे त मूंखे ॾिसी ॿिया माण्हू एकांत में रहनि। पंहिंजी ताक़त ऐं ज़ोर रोज़ बरोज़ घटि थींदा ॾिसी ठहराउ कयमि त जॾहिं दुनिया फंदनि ऐं फासियुनि ऐं इत्तफ़ाक़ियुनि ऐं नासाज़ियुनि खां ऐं ॾुखनि ऐं सूरनि सां भरी पई आहे, तॾहिं बाक़ी हयातीअ जा ॾींहंरा सब्र ऐं शांतीअ में गुज़ारजनि। पर इहो सवादु त कोन थो अचे, पर मुर्गोई विड़ची पियो आहियां। थोरनि ॾींहंनि खां मुंहिंजो मन बेक़रार ऐं परेशान आहे। इन टुकड़े खे पढ़ण सां महसूस थो थिए त केॾो न सुठो ऐं उम्दो नाविल आहे ऐं असांजे अदीबनि केॾी न सुहिणी सुपक ॿोलीअ में इन खे तर्जुमो कयो आहे। ॿियो तर्जुमो थियल नाविल जो क़ाबिल ज़िक्र आहे सो आहे तवारीख़ी नाविल तिलिस्म, जंहिंजो मूल लेखक आहे सर वॉल्टन स्कॉट। ही नाविल 1891 ईस्वीअ में सरस्वती मैगज़ीन में क़िस्तूं थी छपियो। सरस्वती जो संपादक साधू हीरानंद हो, जंहिंजे ओचिते देहांत करे नाविल अणपूरो रहिजी वियो। 1927 ईस्वीअ में भैरूमल मेहरचंद साहिब इन्ही नाविल जो बाक़ी हिस्सो तर्जुमो करे मुकमिल नाविल छपायो। हिननि साहिब इहो नाविल साधू हीरानंद जे नाले में छपायो। सचपच त नाविल जूं क़िस्तूं जेके सरस्वती मैगज़ीन में छपियूं हुयूं, तिन जो लेखक भूलचंद कोडूमल हो, पर हुन जो नालो उन वक़्तु कोन छपियो वियो हो। स्वाभाविक भेरूमल मेहरचंद इहो अनुमान कढियो हो त इहे क़िस्तूं संपादक हीरानंद पाण लिखियूं हुयूं। इहा भुल सिंधी नसुर जे बुज़ुर्ग दीवान दयाराम वसणमल दुरुस्त कई, जंहिं ज़ाहिर कयो त तिलिस्म जो पहिरियों हिस्सो भूलचंद कोडूमल जो तर्जुमो कयल आहिनि। अहिड़ी पधिराई परमानंद मेवाराम ऐं दीवान प्रभुदास शेवकराम जोत अख़बार में कई। हिन नाविल जी सिंधी इबारत माएदार ऐं पढ़ंदड़ मुहावरनि जो पुर आहे। इन जो अंदाज़ो हेठे टुकड़ मां लॻाए सघिजे थो। इबारत मतिलबु लिखणी। राणीअ खे जंहिं वक़्तु ख़बर पई त बादशाह अचे थो, तंहिं महिल हूअ सुठा सुठा वेस वॻा करे ठही वेठी। बादशाह संदसि तंबूअ में आयो त हीअ मुंहं ते मुंहुं चाढ़े वेठी। बादशाह जो असुल मतिलबु हो त राणीअ खे छंड कढां, जो अहिड़ो बेहूदो चर्चो कयो हुअईं, जंहिं मां ही गुल निकिता हुआ, पर हीअ जाॻई मुंहुं चाढ़े वेठी हुई। तंहिंखे छंड कढणु वाजिबु न सम्झो। हुन जी पाण दिलि वठणु लॻो। राणीअ पोइ खेसि किताब ॾिना
ऐं मीक मीक कंदे चयईं, तव्हां मुंहिंजो मुल्ह कोन कयो। मूं गोॾनि भर वेही तव्हांखे हिन स्कॉट सरदार पारां पलव पातो त तव्हां मूंखे निरादर करे मोटाए कढियो। बादशाह जीअं तीअं परचाए चयो त तूं दिलि वॾी कर, सर केनिथ सही सलामत आहे, असां हिन खे हकीम हवाले करे छॾियो आहे। उते राणी हेकारी अची मती, चयईं, मूं हिन लाइ झोली झली त तव्हां मूंखे हकाले कढियो ऐं मुसलमान हकीम जो मूंखां वधीक क़दुरु। बादशाह चयोसि, हुन असांखे जियारो हो, सो हुन जो थोरो असां खां विसरण जो न आहे। तूं पाण जेकर हकीम साहिब जो जज़ो क़दुरु करीं, जो असांखे अहिड़ो त नौबनो कयो अथसि जो अॼु असीं तो ताईं चुरी आया आहियूं। इते राणीअ मीखण बंदि कयो। लेखक केॾी न सुहिणी ऐं सुठी ऐं सुपक मावेदार भाषा लिखी आहे, जेको पढ़णु ॾाढो आसान ऐं सम्झणु उनखां वधीक आसान आहे। जंहिं सूरत में सिंधी साहित्य तर्जुमनि सां शुरू थिया, तंहिं सूरत में इहो स्वाभाविक हो त लेखक इबारत जी मशक़ पचाइनि, अर्थात लिखणीअ जो अञा अभ्यास कनि। इन ॾिस में असांजे बुज़ुर्ग साहित्यकारनि बेशक पाण मल्हायो आहे। हिननि जी इबारत ऊची ऐं पुख़्ती आहे। हू इबारत जा साहिब हुआ। हू सवली ऐं सुपक सिंधी लिखी थे सघिया त मुहावरेदार ऐं इस्तलाही पिणु। हिननि बुज़ुर्ग साहित्यकारनि घणो करे उन्हनि नाविलनि जो तर्जुमो कयो जो इख़लाक़ी हुआ ऐं जिन में ज़िंदगीअ जूं मुरादूं ऐं मक़सद ॿुधायल हुआ ऐं उन्हनि खे हासिल करण लाइ राहूं ॾेखारियल हुयूं। सिंधी साहित्य में असलोकोन नाविलनि लिखण जो शर्फ़ मिर्ज़ा कलीज़ बेग खे मिलियो। मिर्ज़ा साहिब फ़ारसी, सिंधी ऐं अंग्रेजी जो ॼाणू हो। हू ॼमंदे ॼाम हो। नंढे हूंदे खां वठी खेसि इल्मु अदब लाइ घणो शौक़ु हूंदो हो। इन्हीअ शौक़ करे हिन केतिरनि विषयनि ते अटकल 200 किताब लिखिया। हुन साहिब जेका सिंधी साहित्य जी शेवा कई, सा ॿिए कंहिं साहित्यकार कान कई आहे। हुनखे सिंधी ॿोलीअ लाइ लॻल हुई। ॾिसिजे थो त सरकारी नौकरी कंदे हुनखे जेको बि फ़ुर्सत जो वक़्तु मिलियो आहे, सो हिन सिंधी साहित्य खे मालामाल करण में कमु आंदो आहे। बम्बईअ जे एलिफेंटन कॉलेज मां तालीम वठी हू सिंध में आयो ऐं अची सरकारी नौकरी कयईं। पहिरियों मुख़्तियारकार थियो ऐं पोइ डिप्टी कलेक्टर बणियो। मतिलबु पहिरियों नंढो ऑफिसर थियो, पोइ डिप्टी कलेक्टर बणियो। 30 साल नौकरी करे सन 1910 ईस्वी में पेंशन वरितईं। 1929 ईस्वी में वफ़ात कयईं। वफ़ात करण वक़्तु हिन जी उमिरि 74 वरिय हुई। मिर्ज़ा साहिब बि के नाविल अंग्रेजी साहित्य मां खणी तर्जुमा कया। तिन में कुझु ख़ासि हुआ। गुलनि जी टोकरी ही किताब असुल में जर्मन जे आलिम क्रिस्टॉफ वॉन शील्ड जो लिखियलु आहे। हिन किताब बाबति मिर्ज़ा साहिब लिखियो आहे त ही यूरोप जे ॿियनि ॿोलियुनि में बि तर्जुमो थियो आहे। ॿियो राहेल नाविल बि अंग्रेजी नाविल तां मिर्ज़ा कलीज़ बेग 1914 ईस्वी में तर्जुमो कयो। रॉबिन्सन करोसो हिन जो असुल लेखक डिकोय आहे। मिर्ज़ा कलीज़ बेग खां सवाइ ॿिया बि अंग्रेजी नाविलनि जा तर्जुमा कंदड़ आहिनि, जंहिंमें आहिनि जगत आडवाणीअ जो हालकेन जे नाविल वुमेन ऑफ नोकालोक जो तर्जुमो आख़िरी सफ़र जे नाले सां 1929 ईस्वी में कयो। नानक राम धरमदास मेरी कारेलीअ जो मशहूरु नाविल थेलमा जो तर्जुमो कश्मीरी फूल नाले सां कयो। नानक हिंगोराणीअ फ़ाक़ीअ नाले तर्जुमो कयो। भेरूमल महरचंद गोलनि जा गूंदर नाले सां अंग्रेजी नाविल तर्जुमो कयो। प्रोफेसर नारायण दास बंबाणीअ पाके पाकीज़गी
नाले सां अंग्रेजी नाविल मां तर्जुमो कयो नाविल, पर इन में प्रोफेसर बंबाणीअ नाविल खे न सिर्फ़ु तर्जुमो कयो पर नाविलनि जा किरदार बि मटायईं ऐं अंग्रेज़ी माहौल खे बदिलाए सिंधी माहौल में बदिलण जी कोशिशि कई, पर उहो एतिरो सुठो न थी सघियो, जंहिंमें विभिन्न विद्वाननि अलॻि अलॻि राय ॾिना आहिनि। प्रोफेसर मलकानी ख़ुदि हिन नाविल में पंहिंजो राय ॾींदे लिखे थो त प्रोफेसर बंबाणीअ पाके पाकीज़ी नाले सां ॾेही हालतुनि में आंदो, लेकिन अंग्रेज़ी हालतूं ॾेही वायुमंडल सां ठीक तरह ठहिकायूं न वयूं आहिनि। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं, सुभाणे अॻिते। हिन अभ्यास में तव्हांखे का बि कठिनाई हुजे या कुझु बि पुछिणो हुजे त तव्हां मूंखां व्हाट्सएप ते या